आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख्तियार जरवार। साथियों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं कॉमन सेंस ऐं जनरल नॉलेज जा दिलचस्प सवाल। हिन वीडियो के ॾिसण खां पोइ यकीनन तव्हां इंजॉय भी कंदा ऐं तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो पूर्ण थींदो। हर सवाल खां पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। जेकॾहिं वधीक टाइम घुर्बल हुजे तव्हां वीडियो खे रोके सोचे पंहिंजो जवाब कमिट करे सघो था। त साथियों, ॿुधायो त दुनिया में सब खां पहिरीं रेलवे पटड़ी किथे विछाई वई? जवाब इंग्लिस्तान में। साथियों, ॿुधायो त माखी जे मखे के कहिड़ो रंग नज़र नाहे ईंदो? जवाब ॻाढ़ो रंग। प्यारा साथियों, ॿुधायो त पाकिस्तान जी पहिरीं औरत साइंसदान जो नालो छा हो? जवाब समीना तरमज़ी। प्यारा साथियों, ॿुधायो त उहा कहिड़ी शइ आहे जेका मर्द जे सलवार में त हूंदी आहे पर औरत जे सलवार में नाहे हूंदी? जवाब खीसो। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना। ही वीडियो तव्हांखे कीअं लॻी? पंहिंजी कीमती राय जो इज़हार कमेंट में कंदा। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।